इंसाननि पंहिंजे पेरनि में जुतियूं पाइण 40,000 साल अॻु शुरू कयूं हुयूं। जूता पाइण सां पेरनि जी बीहक बरक़रार रहंदी आहे ऐं ज़मीन ते हलण दौरान ख़तरनि खां बचाव में मदद मिलंदी आहे। मिसाल तौर का चुंबड़ शइ, जीत जणा, गरम ज़मीन ऐं जीवड़ा नुक़सान ॾेई सघनि था, पर कुझु मौक़नि ते माण्हू पेरे उघाड़े थी वेंदा आहिनि, ख़ासि तौर ते समुंड किनारे वेंदे, वर्जिश कंदे ऐं मुक़दस जायुनि ते वेंदे। किन माण्हुनि खे सावक ते पेरे उघाड़े हलणु पसंदि हूंदो आहे। चवंदा आहिनि त ईअं ज़मीन सां वास्तो क़ाइमु थियण में मदद मिलंदी आहे। किन खे लॻे थो त पेरे उघाड़ो हलण सां जिस्मानी दबाव घटिजे थो ऐं निंड सुकून जी ईंदी आहे। साइंसी हवाले सां ॾिसिजे त माहिरनि जे जाइज़नि मूजिबि कालीन ते पेरे उघाड़े हलण सां रत जी गर्दिश वधी सघे थी ऐं पेर मज़बूत थींदा आहिनि। पेरे उघाड़े हलण सां ख़दशा आहिनि त को शीशे जो टुकड़ो, का सुई या समुंड किनारे ते के चुंबड़ टुकड़ा हानिकार हूंदा आहिनि। उन ॻाल्हि जी सलाह नाहे ॾिनी वेंदी त अव्हां गुसलखाने, लॉकर रूम या जिम में पेरे उघाड़े घुमो, छो त उते बैक्टीरिया, फंगस ऐं वायरस थी सघनि था जेके असांखे नज़र नाहे ईंदा। अहिड़ियूं जायूं जिते सवे माण्हू ईंदा वेंदा हुजनि, उते पेरे उघाड़े हलण सां जीवड़ा लॻी सघनि था। जेकॾहिं माहिरनि जी इहा ॻाल्हि मञिजे त पेरे उघाड़े हलण सां जीवड़ा लॻी वेंदा आहिनि, त पोइ छा घर में बि माण्हू जूता पाए घुमंदो? इन जो जवाबु इहो आहे त अव्हां घर में फर्श ते घुमंदे जोराबा पहिरे सघो था।